वॾे आवाज़ सां ईमानी जज़्बे सां ओ फरमायूं वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ रब फरमायो तमी समूरे जा समूरा कुरान मजीद सां चिमड़ो कुरान मजीद के समझण जी कोशिश कयो कुरान शरीफ दे अमल जी मेहनत कयो समीना व अताना गुफरानक रब्बना गुफरानक रब्बना व इलैकल मसीर। ओ मुझा अज़ीज़ो मुझा भाई सारो कुरान मजीद तौहीद में भरियो पियो आहे। मेहरबानी फरमाए तौहीद पाण में पैदा कयो व इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम। अञा वॾे आवाज़ लगी तो चाय पापे ते आया हो दिल जी गहराइन सां गॾिजी जो सुभान अल्लाह। मुश्किल कुशायात केर वॾे आवाज़ हाजत रवायात केर मन युजीबुल मुज़्तर इज़ा दाअहु व यक्शिफु सूअ वयजअलुकुम खुलफाअल अर्द अइलाहुम मअल्लाहि कलीलन मा तज़क्करून। अय्यम्मा तदू फलहुल अस्माउल हुस्ना वला तजहर बिस्सलातिक वला तुखाफित बिहा वब्तग़ बैन ज़ालिक सबीला वक़ुल अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदा वलम यकुल लहु शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहु वलिय्युम मिनज़्ज़ुल्ल वकब्बिरहु तकबीरा। अञा वॾे आवाज़ या मोहम्मद मदद करण नाजायज हराम या अली मदद करण नाजायज हराम या पीरान पीर मदद चवण नाजायज हराम। कुरान मजीद असांखे मना कयो ला यस्तजीब लहुम इला यौमिल क़ियामह
वहम दाइम गाफिलून। अल्लाह फरमाए तो ओ मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम के मदद लाए सदन वारो वो ताजो सद बुधी न दो सके शो तो वो पंजे रोज़े अदार में गुंबद खज़ा में मदीने शरीफ में पांजी तुरबत में आराम पजीरा हो हज़रत अली के मदद लाए सदन वारो हज़रत अली तहांजी मदद न थो करे सके शो तो वो शाह नजब में इराक में पांजी तुरबत में आराम पजीरा और पीरान पीर के मदद लाए सदन वारो पीरान पीर हाँ बगदाद में पांजी तुरबत में आराम पजीरा उसे वारे बुजुर्ग कलंदर लाल शहबाद के सदन वारो साईं पांजी तुरबत में पांजी कब्र में दरगाह में आराम पजीरा और साईं अब्दुल लतीफ शाह बिटाई के सदन वारो साईं बिट में पांजी तुरबत में आराम पजीरा रब फरमाए तो वहुवा माकुम ऐनमा कुंतुम जाते काथे जेकॾहिं तव्हां सां गॾु आदम अल्लाह जी ज़ाता नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद तव्हां खां लुकीअ वारी साह वारी लॻ परे आहे मां अञा वेझो ऐं क़रीब आहियां। अल्लाह फरमायो जाते भी आयो माई अल्लाह तव्हां सां कठो ई कठो आहे तव्हां बाराड़ीअ में हो तो बाराड़ीअ में मां तव्हां सां गॾु तव्हां शहर में तो शहर में मां तव्हां सां गॾु तव्हां रेगिस्तानी इलाके में तो मां रेगिस्तानी इलाके में तव्हां सां गॾु तव्हां जाबुल इलाके में तो मां जाबुल इलाके में तव्हां सां गॾु तव्हां समुंड में तो समुंड में मां तव्हां सां गॾु तव्हां जंगल में तो मां जंगल में तव्हां सां गॾु तव्हां बरपट बयाबान में तो मां बरपट बयाबान में तव्हां सां गॾु तव्हां भिटुनि ते तो मां भिटुनि ते तव्हां सां गॾु। अल्लाह फरमायो तव्हां हिकिड़ा हो तो ॿियो तव्हां सां मां गॾु आहियां तव्हां ॿ ॼणा हो तो टियों मां तव्हां सां गॾु आहियां तव्हां टे ॼणा हो तो चौथों मां तव्हां सां गॾु आहियां। रब फरमाए तो जाते भी का तकलीफ अचे का परेशानी अचे उजीब दावत दान फलियस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। वडे आवाज सा ईमानी जज्बे सा जाते काथे गडु केर जाते काथे मददगार केर अजीजो वरी जइया तौहीद दा बयान क्यों दबो फतवाऊं थी लग ते वहाबी नबी के नथा मना ओ मुझा अजीजो मुझा भाइरो असां कियां न सोने साईं वञीदास जंहिंजी तारीफ़ में सॼो क़ुरान मजीद भरियो पियो आहे। वॾे आवाज़ सां फरमाइयो वल्लुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला। अञा मज़ो नथा कयो वॾे आवाज़ सां अञा दिल जी गहराइयुनि सां नबी साईं जा आशिक़ ॿई हथ फिज़ा में बुलंद करे जो सुभान अल्लाह। काथे अल्लाह ने नबी साईं जी तारीफ़ में फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक ओ मुंहिंजा प्यारा नबी मां तुंहिंजी इज्जत के तुझे मान के तुझे शान के एडो बाला
पैगंबर बनावा जो तुझे नाम के माला पांजे नाम सां जोड़े छड़ियो अञा माला दुनिया ही पैदा न कई तो तुझो नालो पांजे नाले सां अर्श जे मथों लिखाए जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह न था क्यों सुभान अल्लाह। ओ मुझा प्यारा नबी दूंगे एडो प्यारो कलमे में मां अल्लाह पांजे नाले सो तुझे नाले के जोड़े शर्म आजान में पांजे नाले सो तुझे नाले के जोड़े शर्म अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वही बांगो बांग में चौदह अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह तकबीर में माला पांजे नाले सां तुझो नालो जोड़ो नमाज में माला पांजे नाले सां तुझे नाले के जोड़े दुआ में माला पांजे नाले सां तुझे नाले के जोड़े मुझा प्यारा नबी तू मुझे एडो प्यारो आवा जो माला से तुझे सदके जान के जोड़े लौला लमा खलक़तु लौलाक और मुझा प्यारा नबी तू एडो मुझे प्यारो जो सत्ता आसमान पार कराए अर्श मौला ते घुराए रूबरू पंहिंजी ज़ियारत सां तोखे नवाज़ण फरमायो तमाई सुम्मदना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना अञा वॾे आवाज़ सां अज़ीज़ो हेॾे न्यारियो असां कीअं उन प्यारे नबीअ खे मञींदासीं जंहिंजी वाखाण में जो सॼो क़ुरान मजीद भरियो पियो आहे। हेॾे न्यारियो असांजो अक़ीदो ईमान आहे असां प्यारे नबी मोहम्मद करीम खे एॾो मञींदाऊं। हेॾे कन ॾियो जंहिं जाइ ते नबी सईं रोज़े अतर में आराम पज़ीरन असां देवबंदन वाबिन जमियत उलमा इस्लाम जो अक़ीदो ईमान आहे त अल्लाह इन ज़मीन जी टुकड़ीअ जो मान पंहिंजे अर्श खां बि मथे करे छॾियो आहे। अञा वाबी नथा मञनि नबीअ खे। मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तो ये जमात नबी साईं जी आशिक जमात आहे। चो ये जमात नबी साईं जी परवानण जमात आहे। मां तव्हां खां पुछा थो कयां जेकॾहिं हिन जमात में नबी साईं जी गुस्ताखी हुजे बेअदबी हुजे नबी साईं जो मञणो घटि हुजे छा पोइ हिन जमात जे आलमन हाफ़िज़न तालिबन कारकुननि खे मिठड़ो नबी मोहम्मद करीम निंड में पंहिंजा दीदार कराए। हेरे न्यारियो हे कुरान मजीद मुझे मथे दिया अल्लाह जी ज़ात जो कसमा हिन जमात जे केतरनि आलमन हाफ़िज़न तालिबन कारकुननि खे सोणे नबी निंड में पंहिंजा दीदार कराया। मांखे हाणे ताज़ो वाक़ियो हिकिड़े दोस्त ॿुधायो। मां वियुमि जलसे ते सन खां परियां नूरपुर उते हिकिड़ो हाफ़िज़ सॻोरो पियो ॿुधाए चई साईं मां मेखे साहब जो वॾो परवानो 1990 जी ॻाल्हि आहे। साईं मेखो साहब फरीदाबाद में आयो जेका मेड़ खां 20 किलोमीटर हेठा चई साईं मां साइकिल हलाईंदो वञी जलसे गाह में पहुतुमि।
साईं मेखो साहब कुरान मजीद पढ़ी रहे हो वायद करे रहे हो मां भी वनी वेही रहे वायद में साईं मेखो साहब बयान कंदे कंदे चेंदो फरीदाबाद वारो अजु राज जी गाल तो कयूं अञा ज़ुबान ते गाल चढ़ी आई आ हाणे हाणे बटे ॾारा थियान प्यारे नबी मोहम्मद करीम जो मुखे दीदार नसीब थियो ऐं सोने नबी फरमायो ओ मेखा साहब जॾहिं भी जाथे वाइद करी तो वाइद जे दौरान कुरान मजीद घणो पढ़दो कर कुरान जूं लोलियूं घणियूं ॾींदो कर छो त अल्लाह जई तुंहिंजे वाइद खे पंहिंजी कुदरत सां मूंखे रोज़े अतर में ॿुधाईंदो आहे जॾहिं तूं मेखा साहब कुरान जूं लोलियूं ॾींदो आहे त मां मोहम्मद करीम खे ॾाढो मज़ो ईंदो आहे अञा वॾे आवाज़ अजीजो असां नबी साईं जा आशिक़ असां नबी साईं जा परवाना पतंग हे तव्हां ते माण्हू भुलाइण जी कोशिशि था कनि त हे वहाबी नथा मञनि नबीअ खे हे गुस्ताखन हे बेअदब आहिनि अजीजो हिन जमात में नबी साईं जो इश्क ई इश्क आहे नबी साईं जी मोहबत ई मोहबत आहे नबी साईं जो प्यार ई प्यार आहे तॾहिं त हिन जमात जे आलमनि बुज़ुर्गनि तालबन ऐं कारकुननि खे मिठड़ो नबी निंड में पंहिंजूं ज़ियारतूं कराए पंहिंजा दीदार कराए ठक ई लाहे थो छॾे ओ मुंहिंजा अज़ीज़ो माण्हू इल्ज़ाम हणंदा आहिनि त वाबी अलीअ खे नथा मञनि तौहीद ॿुधाइण जे करे असां हज़रत अलीअ जा बि नौकर कीअं नौनालियुल मुर्तज़ा खे मञींदासीं जंहिंजी बहादुरीअ जी नेकी क़ुरान में आहे फरमाई वलम यख्श इल्लल्लाह किया नौनालियुल मुर्तज़ा खे मञींदासीं जंहिंजी नमाज़ जी नेकी क़ुरान में तराहुम रुकन सुजदन यब्दऊन फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील वॾे आवाज़ सां कीअं नौनालियुल मुर्तज़ा खे मञो जंहिंजी सखावत जी नेकी क़ुरान में वयुतिमून ताम अला हुब्बी मिस्कीनन व यतीमन व असीरा अञा वॾे आवाज़ सां मां 10 नंबरनि में हज़रत अली साईं जो मञणु ॿुधाईंदो आहियां तव्हां सुभान अल्लाह कंदा वञो त मां नंबर तव्हांखे ॿुधाईंदो वञा असां पहिरें नंबर ते हज़रत अलीअ खे वली करे मञींदा आहियूं ॿिए नंबर ते असां हज़रत अलीअ खे शहीद करे मञींदा आहियूं टे नंबर ते नबी साईं जो प्यारो न्याणो करे मञींदा आहियूं चौथे नंबर ते नबी साईं जो प्यारो सोट करे मञींदा आहियूं पंजे नंबर ते असां हज़रत अलीअ खे हाँ सहाबी करे मञींदा आहियूं छहें नंबर ते आल बैत करे मञींदा आहियूं सतें नंबर ते आलिम करे मञींदा आहियूं अठें नंबर ते हाफ़िज़ करे मञींदा आहियूं 9 नंबर ते कारी करे मञींदा आहियूं 10 नंबर ते मुफ्ती करे मञींदा आहियूं 11 नंबर ते अल्लाह जो बबर शेर करे मञींदा आहियूं 12 नंबर ते मौला करे मञींदा आहियूं मन कुंत मौला वहाज़ा अली मौला नबी साईं पाण फरमाया जंहिंजो अली दोस्त तंहिंजो मां दोस्त जंहिंजो मां दोस्त उनजो अली दोस्त असांजो अक़ीदो ईमान आहे त हज़रत अली साईं सभिनी असां ईमान वारनि जो मौला आहे असां 13 नंबर ते हज़रत अलीअ खे नबी साईं जो भाव करे बि मञींदा आहियूं अञा वॾे आवाज़ सां मुआख़ात जो वक़्तु आहे मदीनो शरीफ़ नबी साईं ॿिन साहिबनि खे पाण में भाव बणाए रहिया अबा तो हिन जो भाव अबा तो हिन जो भाव अबा तो हिन जो भाव
दुखिए सुखिए में कबे जो साथ न छड़जो हजरत अली अकेलो रह जियो निमाणियों क्यों करे नबी साईं ने न्यारे फरमाए तो मुझा प्यारा साईं मां भला कंहिंजो भाव साईं फरमायो सुरिया अंत वली फि दुनिया वल आखिरह अली तुम मोहम्मद करीम जो भाव दुनिया में भी मुझो भाव आखिरत में भी मां मोहम्मद करीम जो भाव थियो तदे असा 14 नंबर ते हजरत अली के खलीफो करे भी मनींदा हे वरी चे तो वाह भी खिलाफत जा इनकारी केरा खिलाफत जो इनकारी चौथे नंबर ते हजरत अली खलीफो बरका जो चौथे नंबर ते हे चंदा अली दा पहला नंबर चौथो नंबर छो हाने जोरी हजरत अली दे के पहले नंबर ते बियाजो हे चंदा ता हजरत अली के चौथे नंबर ते करे हजरत अली जी इज्जत घटायो ता माता को पुछा तो क्या हेरे न्यारो मुझो प्यारो नबी मुझो सोहणो नबी मिठड़ो मोहम्मद करीम सबनी नबियन का आखिर में आयो कन पेरियो ॻाल्हायो न था आखिर में अचण जे करे नबी साईं जी इज्जत वधी कन खुटी नथा ॻाल्हायो जेकॾहिं नबी साईं आखिर में आया इज्जत घटिजा तो सरताजुल अंबिया कीअं बणजन इमामुल अंबिया कीअं बणजन सरताजुल अंबिया कीअं बणजन ओ मुझा अजीजो मुझा दोस्तो अल्लाह साईं प्यारे नबी मोहम्मद करीम के हाथों आखिर में नबी बनाए दुनिया वारन के पैगाम नो ताने मां नबुवत जा दरवाजा बंद करे छड़या वलाकिन रसूल अल्लाह व खातमन नबीन अल्लाह साईं हजरत अली के चौथे नंबर दे खलीफो बनाए दुनिया वारन के पैगाम दई छड़ियो त मां खिलाफत जा दरवाजा बंद करे छड़या गाल समझण जी आ समझो भी तो अजीजो असा पीरान पीर जा भी नौकर है चंदा वाह भी पीरान पीर के नथा मञन जो लख लानत हो जो न माण्हू ते जो पीरान पीर के न मञ चो त सयूं करोड़ लानत हो जी जो खांगारा हो जो न जे मुंह में अजीजो असा पीरान पीर जा भी गुलाम नौकर आशिक हजरत पीरान पीर वडो नमाजी हो वडो अल्लाह जो प्यारो बानो हो वडो मस्जिद से प्यार करण वारो हो वडो आबिद बानो हो वडो जाहिद बानो हो हजरत पीरान पीर ला ईंदो आ त इशा वारे वुज़ू सा फजर वारी नमाज 40 साल रात जी पढ़ाईंदो रहो छो त इशा को पो हजरत पीरान पीर निंड न कंदो हो आराम न कंदो हो घर न वेंदो हो बल्कि मस्जिद में भी सजी रात नमाज में कुरान जी तिलावत कंदो हो वरी सागे वुज़ू सा फजर जी नमाज जमात अदा कराइंदो अजीजो सा पीरान पीर जा आशिक उन जे कढ लगण वारा उन जा पैरोकार असा भी मस्जिद से प्यार करण वारा असा भी नमाज़न पढ़ण वारा असा भी कुरान जा आशिक इंशाअल्लाह असा जो हिते भी बेड़ो पार आ जो हुते भी बेड़ो पार आ वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतात फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान आस्ते दा गयो सफा अञा दिल जी गहराई सां ज़वादा अफ़नान फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अल्लाह सही सभिन जे अचण के पांजी बारगाह में कबूल फरमाए मुझा टूटा फूटा अल्फाज मंजूर मकबूल फरमाए मुंतजमीन जो इंतजाम कबूल फरमाए खास तरह से असा जे भा बरादर हाफिज उज़ैर गुल साहब जी मेहनत अल्लाह कबूल फरमाए
दुआ है त अल्लाह ताला सभिनी खे हिन क़ुरान मजीद सां तालुक़ ऐं निस्बत नसीब फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।